16 सालनि जी पाकिस्तान जाई बरतानवी शागिर्दियाणी महानूर चीमा जो चवणु आहे त हू उन्हनि माण्हुनि मां न आहे जेके क्लास में वेही कंहिं लेक्चर मां इल्मु हासिल कंदा आहिनि। महानूर चीमा जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एजुकेशन जे इम्तिहान में 34 मज़मूननि में रिकॉर्ड कामयाबी हासिल कई आहे। महानूर ओ लेवल इम्तिहान में 10 मज़मून स्कूल मां 24 मज़मून प्राइवेट उम्मीदवार जे तौर ते ॾिना ऐं सभिनी में A* ग्रेड हासिल कयाई। हिक इंटरव्यू में हुन चयो त खेसि स्कूल पसंदि न आहे ऐं हू मुताले मां सिखण खे तरजीह ॾींदी आहे। जॾहिं हू 9 सालनि जी हुई त बरतानिया आई त अकेलो महसूस कंदी हुई। उस्ताद खेसि हिक पासे विहारे रियाज़ी जा सवाल हल करण ते लॻाए छॾींदा हुआ, छो त ॿिया ॿार जेको पढ़ी रहिया हुआ उहो हुनखे अॻु ई ख़बर हुई। महानूर जो पीउ उस्मान चीमा हिकु बैरिस्टर आहे। संदसि माउ तैयबा इकनॉमिक्स में MA करे रही आहे। संदसि वास्तो लाहौर सां आहे ऐं हू 2006 में लंडन आया। महानूर जो पीउ चवे थो त हू जॾहिं 10 महीननि जी हुई तॾहिं ई ड्रिघा जुमिला ॻाल्हाईंदी हुई। हू 6 सालनि जी थी त हैरी पॉटर पढ़ंदी हुई। महानूर ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां मेडिकल में तालीम हासिल करणु चाहे थी ऐं संदसि IQ स्कोर 161 आहे, जेको आइंस्टाइन खां बि वधीक आहे। संदसि पसंदीदा मज़मूननि में साइंस ऐं इंग्लिश लिटरेचर आहे। हू अंग्रेज़ी, उर्दू, पंजाबी रवानीअ सां ॻाल्हाए थी। थोरी घणी फ्रांसीसी ऐं जर्मन बि ॼाणे थी। हू स्कूल नाहे वेंदी त रोज़ 5 कलाक मुतालियो कंदी आहे। वायलिन बि वॼाए थी ऐं स्विमिंग बि कंदी आहे, जॾहिं त शतरंज जी बि माहिर आहे।